ठुल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल 11 ॾींहं अॻु ठुल पुलिस हथां गिरफ़्तार थियल जेकमाबाद में कूड़े मुक़ाबले में गोलियूं हणी बेदर्दी सां फुलफुराई थियल शहीद सद्दाम हुसैन लाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले कशमोर पारां ज़िले अॻवान दिलमुराद ॾाहणी जी अॻवानी में केतिरनि ई कारकुननि तंगवाणी शहर खां पैदल मार्च कंदा शहीद सद्दाम लाशारी जे तॾे ते पहुची संदुसि पीरसन वाल्द मुग़ल खान लाशारी ऐं ॿियनि सां ॾुख जो इज़हार करे ताज़ियत कई ऐं वारसनि सां वचन कयो आहे त SUP शहीद सद्दाम लाशारी जे खून सां इंसाफ़ ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान कयो आहे। नटण उस ऐं शदीद गर्मी सबबि कामरेड दिलमुराद ॾाहणी मक़दूल जो वालिद मुग़ल लाशारी ऐं रहमदिल लाशारी समेत 4 ॼणा बेहोश थी विया, जंहिंखे जूस ऐं पाणी पीआरे होश में आंदो वियो। बाद में अॻवान मक़दूल जे घर जीलानी ग्राउंड खां दिलमुराद ॾाहणी जमाल जोश बुरड़ो सरवाण लाशारी जावेद ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो हथनि में क़ौमी झंडा प्ले कार्ड खणी शहीद जा फोटू ऐं ॿिया पेनाफ्लेक्स खणी मुज़ाहिरो कयो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि सख़्त एहतजाज कंदे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद सद्दाम लाशारी खे पुलिस गोलियूं हणे बेगुनाह क़त्ल कयो आहे। SP जेकमाबाद समेत ॿियनि कातिलनि खे मुअत्तल न पर नौकरियुनि तां बरतरफ़ करे कानूनी सज़ा ॾे ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।